बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार इशरत यूट्यूब चैनल। अॼु जेको वीलॉग आहे तमामु अहम ऐं बहितरीनु वीलॉग आहे, जेको मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त हिन वीलॉग खे आख़िर ताईं ॾिसो ऐं पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु असांखे आगाह कजो। हिकु वॾो ब्लंडर जेको पुलिस जे अॻूणे SHO GOR, हिकु जेको ब्लड प्रेशर जो जेको मरीज़ SHO हो शर्जील मंगी, जंहिंखे SSP साहब हैदराबाद अमजद शेख साहब सस्पेंड करे छॾियो, ऐं ॿियो उनजो सब इंस्पेक्टर जेको एडिशनल SHO बि सॾाए थो, अज़ीज़ पंवर, गुटको खाए थो, मवाली क़िस्म जो माण्हू, जंहिं यानी ॿिन्ही ऑफिसरनि पुलिस जी साख हैदराबाद जे अंदरि जेका ख़राबु कई आहे, उन हवाले सां मां SSP साहब खे हिकु तरफ़ त शाबाश पेश कयां, सलाम पेश कयां जो हिन करप्ट ऐं ब्लड प्रेशर जे मरीज़ SHO इंस्पेक्टर शर्जील मंगीअ मां असांजी जान छॾाई। ऐं ॿियो जेको अज़ीज़ पंवर आहे, अज़ीज़ पंवर एडिशनल SHO जेको सब इंस्पेक्टर आहे, जेको मवाली आहे, गुटको खाए थो, दिमाग़ जो सुन हिकिड़े टाइप जो पुलिस में भर्ती थियल आहे, उन्हनि ॿिन्ही खे मां सम्झां थो त IG साहब खे हिकिड़ी गुज़ारिश कजे, DIG साहब खे, त ॿिन्ही खे डिसमिस फ्रॉम सर्विस करे हेड़नि खां नौकिरी जेका तमामु घणी ॾुखी आहे, मुश्किल आहे, ही ॿई नौकिरीअ जे अहल कोन्हनि। पुलिस डिपार्टमेंट जेको आहे उहो अवामी ख़िदमत जे हवाले सां हिकु इदारो आहे, ऐं जेका पुलिस जेका हैदराबाद में SSP साहब जनाब अमजद शेख साहब जी क़यादत में जेका कमु करे थी, या जेका टीम आहे बहितरीनु आहे, लेकिन हिन ॿिन्ही ऑफिसरनि जेको पुलिस जो बेड़ो ॿोड़ियो आहे, गर्क कयो आहे, हिन पुलिस जी साख खे जेको तबाह कयो आहे, मां सम्झां थो त हिननि खे नौकिरीअ तां हमेशह हमेशह जे लाइ बरतरफ़ करे, नेकाली ॾेई करे हिननि खे क्वार्टर घाट जे हवाले सां हिननि खे डिसमिस फ्रॉम सर्विस त कजे, हिननि खे क्वार्टर घाट करे हमेशह हमेशह लाइ हिननि खे बेल लॻाए वञे, त हिन खे का प्राइवेट नौकिरी बि कंहिं इंडस्ट्री में, का कंपनी में, कंहिं सिक्योरिटी गार्ड जे हवाले सां न ॾिनी वञे। छाजे करे हिकिड़ो मवाली टाइप जो माण्हू, ॿियो ब्लड प्रेशर जो मरीज़, किथे नुक़सानु न करे विझनि आवाम जो। इन हवाले सां 4 डिसंबर ते थियल ब्लंडर, यानी 4 डिसंबर ते जेको शर्जील मंगी SHO हुयो GOR जो, ऐं अज़ीज़ पंवर जेको एडिशनल SHO सॾाए थो सब इंस्पेक्टर GR जो, जेको बि ॿुधण में आयो त अञा ताईं हुते मौजूदु आहे, कंप्लेन दाख़िल कई अदालत जनाब में त हिननि ॿिन्ही जेका आहे सा एतमाद खे ठोस रसायो आहे, ऐं हिननि ॿिन्ही हिकु शहरीअ खे घुराए करे, हिकु वकील खे घुराए थाणे ते, ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं को क्लाइंट, को शहरी जेकॾहिं अचे थो त उनखे बेइज़त करण जे हवाले सां जेका हुननि पंहिंजे पुलिस जी साख ख़राबु कई आहे, उहा कंप्लेन SSP साहब खे बि कईसीं। उन कंप्लेन जेका आहे सा उहा कोर्ट में बि कईसीं, लेकिन पुलिस खे वरी बि शाबाश आहे। DSP कैंट खे मां सलाम पेश कयां, जे इंक्वायरी मेरिट ते कई, ॿिन्ही जे ख़िलाफ़ु इंक्वायरी करे SSP साहब खे मोकिलियो। SSP साहब जेका आहे सा उन ॿिन्ही जे ख़िलाफ़ु, माना यानी शर्जील मंगी इंस्पेक्टर जे ख़िलाफ़ु, ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे उन जे ख़िलाफ़ु, ऐं अज़ीज़ पंवर जेको मवाली टाइप जो माण्हू आहे, गुटको थो खाए, उन जे ख़िलाफ़ु शोकास जारी करे छॾियो आहे डिसंबर 2023 में। शोकास ॿिन्ही खे मुंहिंजे कंप्लेन ते जारी कयो। DSP साहब कैंट जेका आहे उन इंक्वायरी कई, मुंहिंजे फेवर में कई, ऐं उन ॿिन्ही जे ख़िलाफ़ु इहा इंक्वायरी कई, ऐं SSP साहब जी कंप्लेन सेल जेका आहे उन बि इंक्वायरी कई त ही ॿई ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि, ॿई नाफ़रमान आहिनि, ऐं ॿई डिसओबीडियंट आहिनि, ऐं ॿई जेका आहे सो हिन डिपार्टमेंट जे बाला ऑफिसरनि खे कुझु नथा सम्झनि, हिन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी थियणु खपे। लेकिन मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त जेका मां 22 दाख़िल कई डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद वटि, उहा ट्रांसफर थी 4 नंबर एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद मिस्टर जनाब अज़ीज़ुर रहमान जूनेजो साहब वटि। अज़ीज़ुर रहमान जूनेजो साहब वटि जॾहिं उहा एप्लीकेशन दाख़िल थी, 12 डिसंबर ते उन एप्लीकेशन जी हियरिंग थी। 12 डिसंबर ते अज़ीज़ पंवर छा कयो, वॾो ब्लंडर अदालत सां कयो, लेकिन मूंखे अफ़सोस थो अचे इन अदालती निज़ाम ते, अज़ीज़ुर रहमान जूनेजो साहब ते, जेको 4 नंबर एडिशनल आहे, मां उन जे लाइ कंप्लेन हिकिड़ी MIT खे, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे तयारु करे छॾी आहे। उहा बि सुभाणे इंशाअल्लाह अवल ख़ैर उनखे बि मां मोकिलींदुसि, ऐं रजिस्ट्रार हाई कोर्ट खे मोकिलियां थो, मेंबर इंस्पेक्शन टीम 2 खे मोकिलियां थो, हाई कोर्ट ऑफ सिंध कराची खे, ऐं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हैदराबाद खे मोकिलियां थो त एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वञे। हुन जी अदालत में 12 डिसंबर 2023 ते अज़ीज़ुर रहमान अज़ीज़ पंवर जेको सब इंस्पेक्टर आहे GOR जो, उन SHO GOR जो ठपो इस्तेमालु करे पाण SHO जी सिग्नेचर करे, पंहिंजी सिग्नेचर पाण खे SHO शो करे, ऐं उहा जमा कराई, ऐं कूड़ी हिकिड़ी रिपोर्ट, मनगढ़ंत रिपोर्ट जेका आहे सा उहा उन में जमा कराए छॾी।
उन ते लेकिन उनखे एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज नंबर 4 अज़ीज़ रहमान जुनेजो साहब हिकु बि असांजी उन शइ ते फैक्ट्स ऐं फिगर ते कंसीडर न कयो, न वेरीफाई करायो, न इंक्वायरी कई, न एसएसपी का साहब खे या डीआईजी साहब खे मोकिले छॾिया त हिन कंप्लेंट्स जा जेको एलिगेशन्स आहिनि उन एलिगेशन्स ते तव्हां ॾिसो त हीअ रिपोर्ट जेका हिन जमा कराई आहे एसएचओ जी आहे की ॿिए जी आहे। असांजो केस त हुयो पंहिंजी जॻह ते जेको वेरीफाइड हुयो ऐं उहो जस्टिफाइड ऑफेंस हुयो, जेको एविडेंस हुई जंहिंमें असांजी जेको आहे सो फोटो सेशन हुई त असां थाणे ते वेठा आहियूं ऐं उन में जान केतिरी हुई त हिकु फरियादी जेको आहे उन सोसाइटी स्वीगेस पार्पेट हाउसिंग सोसाइटी जो हिकु शख़्स पीरसन शख़्स हुयो, उमिरि जे हिसाब सां अदबी उनखे माहौल ॾेई सघिजे थो। उन हिकिड़ी एप्लीकेशन दाख़िल कई 4 डिसंबर 2023 ते एसएसपी साहिबु हैदराबाद खे, जंहिं एसएसपी साहिबु हैदराबाद जेको आहे सो उहो जीओआर थाणो खे उहा एप्लीकेशन रेफर कई। उहा रेफर कई त 5 ॾींहंनि जे अंदरि उहा इंक्वायरी करे उनजी जस्टिफिकेशन या जेका ट्रुथफुलनेस आहे उहा ॿुधाई वञे। लेकिन एसएचओ जीओआर जेको ब्लड प्रेशर जो मरीज़ शर्जील मंगी उन पंहिंजे एडिशनल खे मोकिलियो इन अज़ीज़ पंवर खे। अज़ीज़ पंवर जॾहिं मूंसां मिलियो, असां सां अची मिलियो त अज़ीज़ पंवर जे एतमाद ते, पुलिस जे एतमाद ते उन पुलिस जी साख बरक़रार रखण जे लाइ, पुलिस खे मान ॾियण जे लाइ जॾहिं उनजे थाणे ते वञिजे थो त उहो थाणे जे एसएचओ जेको शर्जील मंगी आहे ब्लड प्रेशर जो मरीज़, उहो पंहिंजी होड़ ॾेखारे करे पंहिंजे पुलिसगिरी या पुलिसगिरी न आहे, पुलिसगिरी जेकॾहिं हुजे हा त हुन में अदब हुजे हा, शनास हुजे हा, फज़ीलत हुजे हा। हीउ गुंडे टाइप जो माण्हू गुंडो पाण खे सराए थो, गुंडो हिकिड़ो टाइप जो हिकिड़ो पुलिस में हुनजो ज़हन ठहियलु आहे। को बि पूरी सिंध जे अंदरि हिन वांगुरु बदमाश पुलिस ऑफिसर मूंखे नथो नज़र अचे। सभु बहितरीनु ऑफिसर आहिनि, सभु हिकु भरम रखण वारा ऑफिसर आहिनि। जेकॾहिं हुननि वटि को माण्हू लॻे वेंदो थाणे ते त हुनखे इज़त सां पेश ईंदा, हुननि खे प्यार ऐं मोहबत ॾींदा। एसएसपी साहिबु हैदराबाद जी तमामु टीम बहितरीनु आहे, मां सभिनी खे सलाम पेश कयां थो। ऑल टू ऑल ओवरऑल द डिस्ट्रिक्ट हैदराबाद में को बि एसएचओ अहिड़ो न आहे जीअं शर्जील मंगी हो। त बहितर अमल कयो वियो एसएसपी साहिबु हैदराबाद अमजद शेख साहिबु जो हिन मरीज़ खे कढी छॾियो हितां ऐं एडिशनल जेको एसएचओ आहे सब इंस्पेक्टर अज़ीज़ पंवर जे ख़िलाफ़ु इंक्वायरी विहारी। उन 5 ॾींहंनि जे इंक्वायरी जे बदिरां उन ॾींहुं पंहिंजो होड़ ॾेखारींदे, बदमाशी ॾेखारींदे उन एफआईआर त दाख़िल करे छॾी, एफआईआर दाख़िल थी वञे, लेकिन भरोसे जोगे एतमाद भरी हिकिड़ी का टीम अचे थी, को माण्हू आंदो वियो, उनखे वठी वियासीं त हुनखे लॉकअप करे उनखे असां हुनजी तदलील कई वई, वकील जी यानी मुंहिंजी तदलील कई वई, मूंसां वेसाघाती कई वई ऐं मूंखे कंहिं बि तरीक़े सां हुननि अहिड़े तरीक़े जेको मान ॾियणु खपंदो हो त हिकु पार्टी जेका एतमाद में हिकु कंप्लेन ते का इंक्वायरी जे हवाले सां आई आहे, यानी हिकु माहौल खे ख़राबु करण जी कोशिशि कई वई ऐं एफआईआर नंबर 84/2023 जेका आहे उहा दर्ज कई वई। अहिड़ा फोटो सेशन्स अदालत में ॾिनासीं, लेकिन एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज नंबर 4 अज़ीज़ रहमान जुनेजो साहिबु हिकु बि न ॿुधी जाइज़ केस खे, हिकु जेको वज़नाइती केस, सचे केस खे ऐं उन कूड़ी रिपोर्ट खे कूड़ा ठपा इस्तेमालु करे, कूड़ियूं सयूं करे जेका कोर्ट सां रांदि कई हुई, हथ चुरांद कई हुई, उन ते कंहिं तरीक़े सां जज साहिबु अज़ीज़ रहमान जुनेजो साहिबु एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज नंबर 4 हैदराबाद को बि गौर फिक्र नथो करे ऐं एप्लीकेशन खे डिसमिस करे ख़ारिज करे थो। लेकिन एसएसपी साहिबु जी टीम खे मां सलाम पेश कयां जिन इंक्वायरी करे हिन ॿिन्ही खे शोकाज़ नोटिस जारी कयो आहे, शर्जील मंगी खे, अज़ीज़ रहमान खे। ऐं उन सां गॾोगॾु मां अर्ज़ु कंदो हलां त एडिशनल डिस्ट्रिक्ट सेशन जज नंबर 4 अज़ीज़ रहमान जुनेजो हैदराबाद खे इहा गुज़ारिश कई वई त जेका एफआईआर दाख़िल थियल आहे उहा हिकिड़ी एप्लीकेशन जेका फॉरवर्ड थियल हुई, उहा एप्लीकेशन फॉरवर्ड ॾेखारीसीं, उन में 5 ॾींहंनि जो टाइम रखियलु हो, उन एप्लीकेशन जो ज़िक्र को कोन्हे को, बदनीयती पुलिस जी आहे, बदनीयती खे कंसीडर कयो वञे, सिग्नेचर्स की वेरिफिकेशन कराई वञे, फोटो सेशन ॾिना वञनि, एविडेंस वकील जी जेका आहे उहा कारगर आहे, सस्पेंड थियो आहे। एसएचओ पाण वर्बली उते कोर्ट जे अंदरि चए थो त मूंखे इन केस में मूंखे सस्पेंड कयो आहे, त यानी कि अहिड़ी वेसाघाती कोर्ट जे अंदरि क्लाइंट सां वकील सां थी आहे, लेकिन जज साहिब खे कदम में का जुई नहीं। उन हवाले सां मां एप्लीकेशन चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट खे ऐं एमआईटी खे ॾियां थो, सुभाणे इंशाअल्लाह ताला अवल ख़ैर मां उहा पोस्ट करे छॾींदुसि ऐं मां गुज़ारिश कयां थो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे त महिरबानी करे हिन अज़ीज़ रहमान जुने जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। मूं वटि एविडेंस आहे, रिकॉर्ड आहे त हिन कंहिं बि तरीक़े सां उन एप्लीकेशन ते कंसीडर न कयो, न उनखे जांच में आंदो, न मूं सां इंसाफ़ कयो ऐं पुलिस जेका उन्हनि जे ख़िलाफ़ु शोकाज़ जारी करे छॾिया, पुलिस उन्हनि खे सस्पेंड कयो, पुलिस इंसाफ़ कयो, जेका इंसाफ़ जे लाइ
ॿुधायो वेंदो आहे त अहिड़ा जज साहिबान ॿुधाईंदा आहिनि त पुलिस तव्हां सां इंसाफ़ न कंदी, असां तव्हां सां इंसाफ़ कंदासीं। लेकिन मां 100% हिन आवाम खे, सिंध जी आवाम खे गुज़ारिश कयां थो त सिंध जे पुलिस मां ई तव्हांखे इंसाफ़ मिली सघे थो। अहिड़नि जजनि मां तव्हांखे कॾहिं बि इंसाफ़ नथो मिली सघे। अज़ीज़ रहमान जूने जहिड़ा जज जेकॾहिं हूंदा त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी अना जे ख़ातिर, जंहिं पुलिस ऑफिसर सां हुननि जी अना हूंदी, जंहिं पुलिस ऑफिसर सां हुनजो तज़ाद हूंदो, जंहिं फरियादी जी पार्टी जी हुननि खे वंगार वहणी हूंदी, उन्हनि जे लाइ हुननि खे कानून बि नज़र ईंदो, उन्हनि जे लाइ इंसाफ़ करिणो हूंदो, उन्हनि जे लाइ ऑर्डर करे पंहिंजी वाह कराईंदा। लेकिन कंहिं बि सचे मसइले खे, कंहिं बि सचे वाक़िए खे जेकॾहिं गुज़ारिश कई वेंदी त जज साहिब जेके आहिनि त उहे कंहिं बि तरीक़े सां तव्हां सां को बि इंसाफ़ न कंदा। इन हवाले सां मां गुज़ारिश करणु चाहियां थो चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे त महिरबानी करे अज़ीज़ रहमान जूने जो एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कई वञे, इंक्वायरी ॿियारी वञे, हिन खे सस्पेंड कयो वञे ऐं अहिड़नि जजनि मां हमेशह जे लाइ जान छॾाई वञे। ऐं IG साहिब खे, IG सिंध साहिब खे मां गुज़ारिश कयां, DIG हैदराबाद खे बि गुज़ारिश कयां त महिरबानी करे हिन ब्लड प्रेशर जे मरीज़ शर्जील मंगीअ खे सस्पेंड त कयो आहे, लेकिन हिन खे डिसमिस फ्रॉम सर्विस करे हिन खे नौकरीअ तां कढियो वञे। जेसि ताईं इंक्वायरी ख़तमु थिए तेसि ताईं हिन खे कंहिं बि तरीक़े सां पोज़ीशन न ॾिनी वञे, न पोस्टिंग कराई वञे। ऐं अज़ीज़ पंवर जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्त कार्रवाई कजे। शोकाज़ नोटिस हिन जे ख़िलाफ़ु जारी थी चुका आहिनि। महिरबानी करे हिन ॿिन्ही खे डिसमिस फ्रॉम सर्विस करे ताहयात सिंध पुलिस मां अहिड़े गंद खे साफ़ करण जे लाइ असां सां इंसाफ़ कयो, हिन सिंध जे आवाम सां इंसाफ़ कयो। ऐं मां उमेदु कयां थो त चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG सिंध पुलिस, DIG साहिब सभु जेके आहिनि महिरबानी करे अहिड़े जजनि मां ऐं अहिड़े पुलिस ऑफिसरनि मां असांजी जान छॾाए। हेॾो सारो रिकॉर्ड एविडेंस आहे, कंहिं बि तरीक़े सां जॾहिं बि इंक्वायरी थींदी मां मुकमल इंक्वायरी रिकॉर्ड जेको आहे सो मुकमल रिकॉर्ड सां गॾोगॾु हिन जज जे ख़िलाफ़ु, अज़ीज़ रहमान जूने जे ख़िलाफ़ु जे कंहिं बि तरीक़े सां इहा कंसीडर न कई, वेरिफिकेशन न कई त कोर्ट जे अंदरि फ़िरार थो थिए, कोर्ट जे अंदरि तव्हांखे आगाही थी ॾिनी वञे, लेकिन जज साहिबु ॿुधी अणॿुधी करे छॾे थो। ऐं पुलिस ऑफिसर अहिड़ा शर्जील मंगी जहिड़ा, अज़ीज़ रहमान जहिड़ा जेके फ्रॉडी टाइप जा माण्हू, मवाली टाइप जा माण्हू, जेके ब्लड प्रेशर जा मरीज़, जिन मां हमेशह जे लाइ जान छॾाइजी वेंदी त सिंध जो आवाम जेको नाउमेदी आहे जुडिशरी मां ऐं पुलिस मां सम्झां थो त हिन केस खे जेकॾहिं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं IG पुलिस सिंध साहिबु जेकॾहिं इंसाफ़ भरियो फ़ैसिलो करे ऐं हिननि मां हमेशह जे लाइ जान छॾींदा। मां वधीक वाज़े कंदो हलां त FIR 84/2023 उहा कैंसिल क्लास थी वई आहे। पुलिस हुनखे नेकाल करे छॾियो आहे, ख़ारिज करे छॾियो आहे। कूड़े मन घड़त केस खे अहिड़े तरीक़े सां दर्ज कयो वियो जंहिंजी का बि सिदाकत कान्हे। मां सलाम पेश कयां थो नए आयल SHO साहिब खे, एजाज़ अहमद लाखो साहिब खे, SSP साहिब हैदराबाद खे, जे हिन कूड़े केस खे ख़ारिज करे इंसाफ़ कयो। हेड़ी माफ़िया मां हमेशह जान छुटण सां सिंध जे आवाम में ख़ुशीअ जी लहर पैदा थींदी, इंसाफ़ जी उमेदु पैदा थींदी। मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन नंढे मैसेज खे ज़रूरु क़बूलु कयो वेंदो।